खबर शामिल कई पिया खैरपुर नाथन शाह रिपोर्ट नईम शेख जी। खैरपुर नाथन शाह जो गोठ लडण जे रहवासी महरू खान चांडियो बर्डन समेत पंहिंजी ज़ाल ऐं सालन जी नाजाइज़नि खिलाफ़ महराण प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। महरू खान चांडियो साफ़ नगिया दाइन ते चयो त मसमात शबीरा चांडियो सां मुंहिंजी शादी थी, जंहिंमां मूंखे 6 ॿार बि आहिनि। जंहिं बाद बिना के जवाज़ जे मसमात शबीरा पंहिंजी माउ ऐं भाइरनि जे चवण ते ऐं मूंखां ज़बरदस्ती तलाक वठी ॿारनि खे छॾे हली वई। कुछ महीननि खां पोइ ही ॿारनि सां मिलण जे बहाने घर आई ऐं मुंहिंजी गैर मौजूदगी में पंहिंजनि भाइरनि खे घुराए सॼे घर जो सामान ॿोहारे वई, जंहिंमें सोन कपिड़ा हंध बिस्तरा खणी वई आहे ऐं नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मसमात शबीरा ऐं संदसि भाइरनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे मो मिस्किन सां इंसाफ़ कयो वञे। वस वारनि खे मां अपील कयां थो त मुंहिंजी अदालत ठही वञे, मुंहिंजो इंसाफ़ थी वञे। मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, मूंखे दर पदर करे छॾियो अथनि। मूंखे इंसाफ़ ॾियनि, मुंहिंजा टप टोड़ा मोटाए ॾियनि। मुंहिंजी छोकिरी गुम करे छॾियऊं, 10 वारी बोर्ड खां वठी करे मूंखे ज़लील करे छॾियो अथनि। ॿियनि जूं छोकिरियूं बि ईअं खपायूं अथनि जीअं मुंहिंजूं खपाए छॾियूं अथनि, अलाए गुम करे छॾियूं अथनि। साईं अहमद ऐं निज़ाकत ऐं ससु मुंहिंजी साबो, ज़ाल मुंहिंजी जो नालो शबीरा, ये 4 माण्हू मिसाल जी ॻाल्हि मूंसां हेॾो ज़ुल्म आहे।